बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मकानी चूंडनि बाबति धरती टीवी जी ख़ासि नशरियात में भलीकार आऊं आहियां इरफान महबूब। नाज़रीन, पहिरें मरहले में सिंध जे 4 डिवीज़नुनि जे 14 ज़िलनि में मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि ऐं इलेक्शन कमीशन मूजिबि 26 जून ते इन्हनि 4 डिवीज़नुनि जे 14 ज़िलनि में पोलिंग थींदी। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ गुज़िरियल ॾींहुं सूबाई इलेक्शन कमिश्नर जेको आहे उन DG रेंजर्स ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारियुनि ॾांहुं ख़त बि लिखियो आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त जेके हसास पोलिंग स्टेशन्स हूंदियूं उन ते जेको आहे सो CCTV कैमराऊं नसब कयूं वेंदियूं। उन सां गॾोगॾु फ़ौज ऐं रेंजर्स जी मुक़ररी जी बि उन ख़त में दरख़्वास्त कई वई आहे। हिन चूंडुनि जा हूअं त कई दिलचस्प पासा आहिनि, पर ॿ जेके अहम पहलू आहिनि जेके दिलचस्प आहिनि ऐं ज़िक्र जोगा बि आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो त इहो आहे त ज़ाहिरी तौर ते जेके ग्राउंड रियलिटीज़ आहिनि उन में सिंध में पीपल्स पार्टी जे मदे मुक़ाबिल काई बि अपोज़िशन नज़र न पई अचे। पीपल्स पार्टी जा जेके रवायती हरीफ़ आहिनि, MQM थी वई, JUI थी वई, नून लीग थी वई, जंहिंजो चङो भलो वोट आहे सिंध में, मख़सूस इलाइक़नि में ई सही पर चङो भलो वोट आहे जिते हू टफ टाइम ॾेई सघनि था। इहे ज़िक्र कयल समूरियूं जमायतूं जेके आहिनि उहे वफ़ाक़ में पीपल्स पार्टी सां इतिहाद में आहिनि। सो हिकिड़ो सुवाल इहो बि त पैदा थिए थो त वफ़ाक़ी सतह ते हिननि जमायतुनि जो पाण में इतिहाद आहे, पर हेठीं सतह ते उन इतिहाद जी छा पोज़ीशन आहे, इन ते ॻाल्हाईंदासीं। उन सां गॾोगॾु ॿियो दिलचस्प पहलू हिन जो इहो आहे त MQM पीपल्स पार्टी जी अहम इतिहादी जमायत आहे ऐं सिंध जी 3 नंबर वॾी पार्टी आहे। हिन वक़्तु जेके मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि उहे ताज़ो पास कयल कानून मूजिबि थी रहियूं आहिनि, पर मकानी निज़ाम जो जेको कानून आहे उहो सदाईं खां तकरारी रहियो आहे। ताज़ो कानून हुजे या उन खां अॻु में जेको 2015 में जंहिं कानून तहत इलेक्शन कराया विया, उहो कानून जेको आहे हमेशह तकरारी रहियो। MQM समेत ॿियनि मुख़्तलिफ़ जमायतुनि खे रिज़र्वेशन्स रहियूं इन ते, पर मौजूदा जेको कानून आहे इन ते बि MQM खे ख़दशा आहिनि, पर उन्हनि ख़दशनि बावजूदि इन कानून तहत चूंडूं थी रहियूं आहिनि, छाकाणि त अदालती हुकुम हुयो ऐं मकानी चूंडुनि खे रोके बि न पियो सघिजे। हाणे सवाल इहो पैदा थो थिए त MQM जेका पीपल्स पार्टीअ जी अहम इतिहादी जमायत आहे, हिकिड़े तकरारी कानून ते मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि, त जेके MQM जा रिज़र्वेशन्स आहिनि उन्हनि खे पीपल्स पार्टी एड्रेस कीअं कंदी। सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन फयाज़ नाइर साहिबु असां सां अॼु मौजूदु रहंदा। संदसि तजुर्बा ऐं तज़िया ट्रांसमिशन जो हिसो बणाईंदासीं, पर इन खां पहिरियां जो मां संदसि तजुर्बनि ऐं तज़ियनि ॾांहुं वधां उन खां पहिरियां मौजूदा करंट सेटअप आहे जेको मकानी निज़ाम जो, उन जी फॉर्मेशन छा आहे, फंक्शन्स छा आहिनि ऐं कहिड़ी इनफ़रादियत आहे, उन बाबति पाण खे ऐं तव्हांखे एजुकेट करणु चाहींदुसि। फयाज़ साहिबु, मौजूदा जेको सेटअप आहे लोकल गवर्नमेंट एक्ट 2021, उन में इनफ़रादियत कहिड़ी आहे? हाणे तव्हांजी वॾी महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में धरती TV सथ खे तमामु घणी जस जो हुननि जेको आहे इलेक्शन जे हवाले सां हीअ ख़ुसूसी ट्रांसमिशन जो बंदोबस्तु कयो आहे। ऐं मुंहिंजो त इलेक्शन हिकिड़ो एज़ अ जर्नलिस्ट हमेशह हिकिड़ो शोबो रहियो आहे जंहिं ते मां हमेशह मूंखे इंट्रस्ट वठंदो आहे, छाकाणि त दुनिया जे अंदरि इहा ॻाल्हि क़बूल कई वेंदी आहे त कंहिं बि मुल्क जी सभ खां वॾी जेका पॉलिटिकल एक्टिविटी थिए थी उहा चूंडूं थियनि थियूं। बिल्कुलु। छाकाणि हाणे जिन 14 ज़िलनि जो तव्हां ज़िक्र कयो था फेज़ 1 में जेके थियनि था पिया, उन 14 ज़िलनि जो अवाम जेको आहे अक्रॉस द बोर्ड, भली उहो जंहिं पार्टी में हुजे, जंहिं मकतब फ़िक्र सां लाॻापियल हुजे, औरत हुजे, मर्द हुजे, जंहिं मसलक सां उनजो वास्तो हुजे, सभु जेके आहिनि उन में इन्वॉल्व थियनि था पिया। त चूंडुनि जी हिकिड़ी सभ खां वॾी ॻाल्हि इहा थिए थी समाज, उहा हिकिड़ी वाहिद पॉलिटिकल एक्टिविटी थिए थी जंहिंमें समाज मजमूई तौर ते बैसे ते मजमूई सोसाइटी उन में इन्वॉल्व थिए थी। तंहिं करे हर समाज जो सभ खां जेको आहे वॾो पॉलिटिकल इवेंट जेको हूंदो आहे उन समाज जूं चूंडूं हूंदियूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ी त इम्पोर्टेंस इहा आहे। ऐं मकानी इदारनि जे चूंडुनि जी वरी इम्पोर्टेंस उन करे बि वधी वञे थी त उहो ग्रास रूट लेवल ताईं उम्मीदवार हुजनि था। हू जेका नेशनल ऐं प्रोविंशियल लेवल जूं जेके इलेक्शन्स थियनि थियूं या ॿी दुनिया में किथे स्टेट लेवल ऐं नेशनल लेवल जूं इलेक्शन्स थियनि थियूं, उन्हनि में त वॾनि तकनि ते मुक़ाबला थियनि था, पर हीअ जेके नंढा यूनियन काउंसिल ऐं वार्ड सतह जा जेके तक आहिनि त उनमें जेको आहे वार्ड सतह ऐं यूनियन काउंसिल जी सतह जेके आहिनि उन्हनि तकनि ते पोइ इहो तमामु घणो थाउज़ेंड्स जी तादाद में, हज़ारनि जी तादाद में जेके आहिनि उहे उम्मीदवार थी था वञनि। तंहिंजे करे ॿी जेका इम्पोर्टेंस आहे लोकल गवर्नमेंट जे पॉइंट ऑफ व्यू खां चूंडुनि जे हवाले सां इहो आहे त उनमें उम्मीदवारनि जी तमामु वॾी अक्सरियत थिए थी पई। तंहिंजे लाइ तव्हां ॾिठो त रिसेंटली जेका बलोचिस्तान जे अंदरि इलेक्शन्स थियूं
बलोचिस्तान जेको हूं नेशनल ऐं प्रोविंशियल जेको इलेक्शनूं थियनि थियूं उनमें जेको आहे तमामु लो जेको आहे उनमें टर्न आउट रहंदो आहे, पर हिन भेरे 60+ उते टर्न आउट रहियो। उनजो सबबु जॾहिं मां उते एक्सपर्ट सां ॻाल्हायो त उन्हनि चयो त उनजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त कैंडिडेट जीअं त हर गली हर मोहल्ले में हिकिड़ो कैंडिडेट बीठो आहे, त ज़ाहिर आहे उहो पंहिंजा मिट माइट यार दोस्त पंहिंजो जेको हुनजो हल्का अहबाब आहे सोशल उनखे उहो एक्टिवेट करे थो, भई मुंहिंजे करे ई तव्हां हलो। नतीजे तौर ते उते जेको टर्न आउट आहे उहो बहितर थिए थो। तंहिंजे लाइ इहे ॿ टे बुनियादी ॻाल्हियूं आहिनि लोकल गवर्नमेंट ऐं मजमूई तौर ते इलेक्शन जे हवाले सां। हाणे पाण ॻाल्हि था कयूं हीअ जेको आहे पंहिंजी जेका आहे जेको हीअ लोकल गवर्नमेंट 2021 जेको सिंध जो आहे, जेको जीअं तव्हां इंट्रो में ॿुधायो त अञा ताईं तइ थियल न आहे, पर ज़ाहिर आहे हिकिड़े हिसाब सां तइ थियल आहे, छाकाणि त असेंबली पास कयो आहे, गवर्नर सही करे चुको आहे, ठीकु आहे न। तंहिं करे हिकिड़े लॉ जी सूरत में उहो अॼु बि एग्ज़िस्ट करे थो पियो। सियासी तरह ते भली उन जे पॉलिटिकल पार्टी जे विच में अंडरस्टैंडिंग पाण बि चई चुकी आहे त इहो जल्दबाज़ी में असां पर मां चवां थो एज़ अ लॉ अॼु बि उन ते एग्ज़िस्ट करे थो। तव्हां त वकील माण्हू आहियो, तंहिंजे करे उन एज़ अ लॉ उहो एग्ज़िस्ट करे थो पियो ऐं उन लॉ जे बुनियाद ते ई सॼो इलेक्शन कमीशन जेको एक्टिविटी करे पई, जंहिंमें इहे फॉर्म भरिया विया आहिनि, उनखां पोइ स्क्रूटनी थी आहे, उनखां पोइ जेको आहे उहो थियो आहे। उहे जेके हल्का बंदियूं आहिनि, किथे टाउन कमेटियूं ठहंदियूं, टाउन कमेटियुनि जी फॉर्मेशन कीअं हूंदी, म्यूनसिपल कमेटियूं ठहंदियूं उन्हनि जी फॉर्मेशन कीअं हूंदी, डिस्ट्रिक्ट काउंसिल कीअं ठहंदी, ऐं ख़ुदि जेको आहे पहिरियों दफ़ो तारीख़ में पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो सिंध जे अंदरि हीअ जेके डिवीज़न हेडक्वाटर आहिनि उन्हनि खे म्यूनसिपल कॉर्पोरेशन जो दर्जो ॾिनो वियो आहे ऐं कराची खे मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जो दर्जो ॾिनो आहे, जो उहो वॾो शहरु आहे। पर ॿियूं जेके 5 डिवीज़नल हेडक्वाटर आहिनि उन्हनि खे ॿियनि ज़िलनि जी खां हिकिड़ी डिफरेंट उन्हनि खे पंहिंजो उनजो सेटअप ठाहियो आहे म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे नाले में। बाक़ी जेके डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर आहिनि माना सखर, कराची जो त मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन थियो, सखर, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, लाड़काणो ऐं नवाबशाह जेको शहीद बेनज़ीराबाद, उनखे छॾे बाक़ी ॿिया जेके डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर आहिनि उते म्यूनसिपल कमेटी डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर जी सतह ते आहे। तंहिं करे ऐं वॾी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त जेका सिजावल ज़िलो आहे उनजो जेको डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर आहे उहो म्यूनसिपल कमेटी बि कोन्हे, उहो टाउन कमेटी आहे, ठीकु आहे न। त इहा जेका आहे पहिरियों दफ़ो हिकिड़ी ॻाल्हि आहे जेके स्टेट जेका फॉर्मेशन आहे। हाणे फॉर्मेशन कीअं ठाही वई आहे, हिकिड़ो डिवीज़नल हेडक्वाटर खे म्यूनसिपल कॉर्पोरेशन कराची त अॻे मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन रहियो आहे, मुशरफ जे लॉ जे अंदरि बि रहियो आहे ऐं उनखां पहिरियों बि जेको आहे कराची जो मेयर हूंदो हुयो। कराची, हैदराबाद ऐं सखर जे अंदरि ज़ियाउल हक़ जो जेको 79 जो लॉ हुयो उन में बि मेयर 82 जो हुयो अलाए 79 जो हुयो, पर उनमें बि इन्हनि 3 शहरनि जे अंदरि मेयर हूंदा हुया। मूंखे यादि आहे त इस्लामुद्दीन शेख साहिबु सखर जो मेयर हूंदो हुयो तंहिं ज़ौर में, ऐं पंहिंजो मुशरफ जे ॾींहंनि में ऐं पंहिंजो त 90 जे ॾहाके में हैदराबाद जो मेयर जेको हूंदो हुयो उहो आफ्ताब शेख हूंदो हुयो, जंहिंजे मथां हमिलो बि थियो हुयो। त डॉक्टर फारूक सत्तार जेको आहे मेयर हूंदो हुयो, कंहिं ज़माने में मेयर अफ़गानी हूंदो हुयो जेको आहे कराची जो, कराची में अंदरि। बहरहाल हिन भेरे जेको आहे हिकिड़ो त इहो फ़र्क़ु आहे त कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन आहे, बाक़ी जेके 5 डिवीज़नल हेडक्वाटर आहिनि उहे म्यूनसिपल कॉर्पोरेशन्स आहिनि ऐं बाक़ी जेके ॿिया डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर बचनि था पिया उहे उते म्यूनसिपल कमेटियूं आहिनि। सिजावल सॼी सिंध जो वाहिद ज़िलो आहे जंहिंजो जेको आहे डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर बि टाउन कमेटी आहे, म्यूनसिपल कमेटी, उहो ॿुधायां थो। असुल में छा आहे त हीअ सॼी लॉ जेकी आहे त जेका लॉ जे अंदरि जेको उनजी शिक नंबर 13 जेका आहे लोकल गवर्नमेंट एक्ट 2021 जो, ठीकु आहे न, सेक्शन 21 सेक्शन 13, ठीकु आहे न, उनमें चयो आहे त मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन पॉपुलेशन अबोव 5 मिलियन जेका 5 मिलियन माना 50 लख खां मथे जी पॉपुलेशन जेका हूंदी उहा मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन हूंदी, जॾहिं के 0.3 माना 3 लख खां 5 मिलियन माना 50 लख ताईं, 3 लख खां 50 लख ताईं जे विच में जेको हूंदो उहा हूंदी म्यूनसिपल कॉर्पोरेशन। टियों जेको लेयर अचे थो उहो अचे थो टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन छा आहे। हाणे इहे ॿई जेके पहिरियां ॾाका ॿुधायासीं, हाणे इहो लॉ जेको सॼो कानून आहे उहो 2 हिसनि में विरहियल आहे। हिकिड़ो शहरी सेक्शन आहे, अर्बन सेक्शन आहे, ॿियो रूरल सेक्शन आहे, ॿाहिराड़ी जो।
हाणे ॿारहाड़ी जो सेक्शन जेको आहे उनजा 2 लेयर आहिनि, हिकिड़ी यूनियन काउंसिल आहे ऐं ॿियो ज़िला काउंसिल आहे, टाउन कमेटी न आहे। अॻे जीअं मुशरफ जे लॉ में तालके काउंसिल हुयूं, हाणे तालके काउंसिल जो को तस्वर हिन लॉ में डिस्ट्रिक्ट काउंसिल्स। हाणे ॿारहाड़ी जेको सेटअप आहे, मिसाल तौर बदीन ज़िले में हिकिड़ियूं यूनियन काउंसिलूं हूंदियूं, ठीकु आहे न, ॿियूं जेके शहरी आबादियूं हूंदियूं उन्हनि जी फॉर्मेशन जुदा हूंदी, पर ॿारहाड़ी वारा जेके इलाइक़ा हूंदा उहो यूनियन काउंसिलूं ऐं यूनियन काउंसिल मां वरी डिस्ट्रिक्ट काउंसिल ठहंदी। ॿारहाड़ी जो सेटअप हर ज़िले मां हिकिड़ो मेंबर, हर पंहिंजो, ठीकु आहे न, हर यूनियन काउंसिल मां। जेको शहरनि जो सेटअप आहे उन जा 5 ॾाका आहिनि। पहिरियों मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जेका पूरे सिंध जे अंदरि हिकिड़ी आहे, उहा कराची आहे। ॿियो जो ॾाको आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, 50 लख खां अबव पॉपुलेशन आहे, त 50 लख खां अबव हिकिड़ी आहे कराची, ठीकु आहे न। ॿी आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेका 3 लख खां 50 लख ताईं। हाणे ॾिसो हिन में फ़र्क़ु कहिड़ो वॾो आहे। बिल्कुलु, छाकाणि त हैदराबाद सखर अॻे त मेयर चूंडींदा हुया न, बिल्कुलु, पर लाड़काणो उन सतह ते न अची सघंदो हुयो, नवाब शाह या जेको अॻे हूंदो हुयो हाणे शहीद बेनज़ीराबाद आहे उन सतह ते न अची सघंदो हुयो, मीरपुर ख़ासि उन सतह ते न अची सघंदो पॉपुलेशन वाइज़। तंहिंजे लाइ इहो 0.3 खां 50 लख जे विच में जेको रखियो अथनि ताकी डिवीज़नल हेडक्वार्टर उन में अची वञनि, उते थींदियूं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, ठीकु आहे न, उते थींदियूं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन। हाणे इहे जेके 2 ॾाका आहिनि इन्हनि जे अंडर में वरी 2 ॾाका ॿिया आहिनि। अंडर में कहिड़ा आहिनि? इन्हनि जे अंदरि हिकिड़ियूं थींदियूं टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स। जीअं कराची खे अॻे 18 म्यूनिसिपल टाउन कमेटियुनि में विरायो हो, पर हाणे कराची लाइ जेको लॉ मुताबिक़ 26 अञा ताईं त जीअं चओ था MKM हुननि जा एतिराज़ आहिनि, 26 जेको आहिनि टाउन कराची जे अंदरि ठाहिया विया आहिनि। लोकल गवर्नमेंट एक्ट 2021 में कराची जे अंदरि 26 टाउन ठाहिया विया आहिनि। जॾहिं की मां तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद शहर जे अंदरि जेके टाउन्स जो तइदादु आहे उहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छाकाणि त 2 नंबर ते वॾे में वॾो शहर असांजो हैदराबाद आहे ऐं उते जेको आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ते हिकिड़ी ठहंदी हुते। पर वॾी ॻाल्हि ॿुधायो न, हैदराबाद वरी ॿियो शहर आहे, ज़िलो आहे या डिवीज़न हेडक्वार्टर आहे, जिते वरी ॿारहाड़ी जो को तस्वर कोन्हे को, उते का यूनियन काउंसिल न आहे। हिन भेरे हैदराबाद सॼे खे 10 टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में विरायो अथऊं। माना टंडो जाम हिकिड़ी टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे, टंडो फज़ल हिकिड़ी टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे, कासमाबाद हिकिड़ी पंहिंजो टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे, हुसैनाबाद हिकिड़ी टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे, हिकिड़ी टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सचल सरमस्त आहे, हिकिड़ी टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन शाह लतीफ़ाबाद वारी, हिकिड़ी टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन प्रीटाबाद वाली मथे जेको प्रीटाबाद वारो इलाइक़ो आहे, हिकिड़ी टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मियां सरफराज़ जेका कलोड़ा कॉलोनी वारो इलाइक़ो जेको आहे उन ते मुश्तमिल आहे, हिकिड़ी पंहिंजो जेको आहे टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नेरोन कोट, इहो जेको जिते पंहिंजो पाण वारो पुराणो क़िलो आहे, क़िला वग़ैरह इहे इलाइक़ा जेके आहिनि। हाणे इहे माना टोटल जेके आहिनि 10 जेके आहिनि टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हैदराबाद जे अंदरि। ईअं लाड़काणे में 4 आहिनि ऐं ॿियनि ज़िलनि में जेको आहे मुख़्तलिफ़ डिवीज़न हेडक्वार्टर में मुख़्तलिफ़ आहिनि। सो डिवीज़न हेडक्वार्टर जे अंदरि हिकिड़ी कराची खे मेट्रोपॉलिटन ऐं हो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, उन्हनि जे हेठां वरी टाउन 6 जे अंदरि हेठां टाउन, कराची में 26 टाउन, हैदराबाद में 10 टाउन, ईअं मुख़्तलिफ़ डिवीज़न हेडक्वार्टर में मुख़्तलिफ़ अंग आहे, किथे 2 किथे 3 किथे 4। हैदराबाद लाड़काणे में 4 आहिनि पंहिंजो मूंखे यादि थो अचे। ॿी बहरहाल स्टेटस आहे असांजे नाज़रीन खे, उहो इलेक्शन सेल जो जेको हले थो पियो उनमें ॾेखारियूं था पिया। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक था वठूं, ब्रेक खां न मां हीअ ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में पूरी करे वठां। ही टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, हाणे टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे हेठां वरी जेको 3 लेयर आहे उहो आहे यूनियन कमेटीज़ जो। हर हिकु टाउन कमेटी टाउन म्यूनिसिपल ॿारहाड़ी में यूनियन काउंसिल्स पिया थियनि, हा, हिते वरी शहरी में यूनियन कमेटीज़। अॻे बि इहो मुशरफ जे लॉ में त जेको कराची जे अंदरि हुयूं म्यूनिसिपल टाउन म्यूनिसिपल कमेटीज़ हुयूं ऐं हुते म्यूनिसिपल काउंसिल्स हुयूं। हाणे उहे यूनियन काउंसिल्स ऐं यूनियन कमेटीज़ जी जेका फॉर्मेशन आहे उहा हिकु जहिड़ी आहे। हिकिड़ी जेका यूनियन कमेटी हूंदी उनजे अंदरि 4 वार्ड हूंदा जनरल काउंसिलर जा, 2 उन तां औरत काउंसिलर डायरेक्ट वोट जे ज़रिए चूंडिबो, इहे थिया वञी 6 काउंसिलर। उते चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जॉइंट हूंदा, उहे जॉइंट हूंदा, चेयरमैन वाइस चेयरमैन बीहंदा। ऐं उनमें बि वरी मां तव्हांखे ॿुधायां उनमें छा थींदो, जेको चेयरमैन हूंदो उहो सिधो मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जो मेंबर थींदो
या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो वेंदो जिते ऐं जेको वाइस चेयरमैन हूंदो उहो वरी उन इलाइक़े उन डिवीज़न हेडक्वार्टर जा जेके टाउन हूंदा उन्हनि जो। उहो पंहिंजी टाउन जो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो वञी मेंबर थींदो। इहो मुशरफ वारे लॉ जी रिप्लिकेशन जी अॻे यूनियन काउंसिल जो जेको चेयरमैन हूंदो हुयो उहो ज़िले काउंसिल में वेंदो हुयो ऐं जेको वाइस चेयरमैन हूंदो उहो तालके काउंसिल में वेंदो हुयो। त उहो जेको ॿाहिराड़ी वारो सेटअप उन्हनि ठाहियो हुयो तालके ऐं ज़िले जो उहो रिप्लिकेट कयो अथऊं हिते वरी शहरी आबादियुनि जे लाइ। त यूनियन कमेटी जो जेको चेयरमैन हूंदो उहो थींदो मेट्रोपॉलिटन या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो मेंबर ऐं यूनियन कमेटी जो वाइस चेयरमैन जेको हूंदो टाउन में वेंदो। उहो टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो मेंबर थींदो। त उते टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ईअं ठहंदी ऐं हुननि जी माना डायरेक्ट चूंडूं न थियूं टाउन जूं ऐं उन जूं डायरेक्ट चूंडूं न थियूं। उहा जेका यूनियन कमेटी जी चूंड थींदी उन मां टाउन ठही वेंदो उन मां तव्हांजो हू बि ठही वेंदो कॉर्पोरेशन। इहे थिया वञी डिस्ट्रिक्ट डिवीज़नल हेडक्वार्टर जा सेटअप। ऐं जेका उहा यूनियन कमेटी हूंदी उन जे लाइ मां तव्हांखे ॿुधायां त उनजी फॉर्मेशन में हिकिड़ो ॿुधायां त 4 जनरल काउंसलर हूंदा ऐं 2 औरतुनि जो 2 सीटूं हूंदियूं जेको आहे रिज़र्व फॉर द वुमन वुमेन ऐं उनखां अलावा जेको आहे हारी मज़दूर हिकु हा ऐं हिकु हारी मज़दूर जी ऐं हिकु अक़लियत जी हिकिड़ी जेका यंगस्टर्स लाइ यूथ काउंसलर जी हिकु अक़लियती काउंसलर जी हिकिड़ी पंहिंजो नौजवान काउंसलर जी हिकु पंहिंजो हारी या मज़दूर काउंसलर जी 3 इहे ऐं उनखां पोइ जेको आहे वुमेन जूं थियूं रिजर्व्स यस ऐं 4 जनरल 4 जनरल इहा हूंदी यूनियन काउंसिल या यूनियन कमेटी जी फॉर्मेशन। हाणे तव्हां वक़्तु वठो त हाणे पाण शहरी आबादी जो अहातो करे वियासीं त उहा यूनियन कमेटी कीअं ठहंदी ऐं यूनियन कमेटी जे अंदरि केतिरा काउंसलर हूंदा ऐं उहे कीअं हूंदा उनखां पोइ उहे जेको चेयरमैन हूंदो उहो ईंदो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन या मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जो मेंबर थींदो ऐं जेको वाइस चेयरमैन हूंदो उहो टाउन में वेंदो। इहे असां डिवीज़न हेडक्वार्टर जी हद ताईं जेको सेटअप आहे उहो असां सम्झाए वियासीं नाज़रीन खे क्लियर कयोसीं। ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे हिते वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो ब्रेक खां पोइ ॿीहर कंदासीं।